सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी मुफ्त में पाण के नौकर मिली ॿियो जे छा घुर्जे। माई सुलझणी तू इहो ॿुधा त तूं असां सां शादी कैसां कंदीअ? अरे छोरा मूंसां शादी कंदी वरी कंहिंसां शादी कंदी? ना मामा ना, ईअं कोन थींदो। सुलझणी मूंसां शादी कंदी। जेको तव्हां टिनिनि में सही कमु कंदो जंहिंजो कमु मूंखे वणंदो मां उन सां ई शादी कंदीसि। मूंखे त पास जो कमु ॾाढो वणे थो। अता न मञी मेरे ॾिस कीअं पियो कमु कयां। जल्दी कर मामा जल्दी कर। तूं मुंहिंजो कमु ॾिस न, मां बि VIP कमु थो कयां। सफ़ाई सुथराई लाज़मी आहे। कमु त सुठो आहे पर अञा जल्दी हथ हलाए। छोरा केॾी बि कोशिश कर पर मूं जहिड़ो कमु केरु कंदो? अञा पहिरियों ॾींहुं आहे, ही तव्हांजो इम्तिहान महीनो हलंदो। महीनो छो? न सही आहे, मूं त चयो 2 महीना करे छॾे। अरे छोरा मानी करे वठूं। जेको न शादी करणु चाहींदो उहो ई मानी करे खाराईंदो। मां वञी मानी जो बंदोबस्तु कंदुसि। न पेरू मानी मां कंदुसि। अरे पहिरियां इन सामान जो बंदोबस्तु कयो पोइ मानी जो सोचूं था। पेरू आहे प्यार जो प्यासी मिले रुगो मार दी बाबा साईं हर सामान। जवान ठीक करे एक औरत ते सिखियो अथई। ओए भाई इज्जत सां अॻियां थी हलो। असां हलण लाइ तयार आहियूं। छोकिरी ते हथ न खण। इसी छा थो अॻियां थी हल। बाबा हिन ॿिन्ही खे असांजे हवाले कयो वञे। ही कमीनो बि अची विया। मूं छा चयो शमू? हिन ॿिन्ही खे असांजे हवाले कयो वञे? न कमाल आनंद, ही असांजो शिकार आहिनि। ही असां तव्हांजे हवाले हरगिज़ न कंदासीं। ही शिकार असांजा ई आहे। जेकॾहिं ज़िद कंदव त तव्हां बि शिकार थी वेंदव। इन करे चवां थो इन्हनि खे असांजे हवाले कयो, न त मुफ़्त में मारिया वेंदा। इन्हनि खे तव्हांजे हवाले कॾहिं बि न कंदासीं। उठायो बाबा मां लाइ तयार थी। तमामु खाओ होश में अच। तूं केरु आहीं मां केरु? हिननि जे करे असां पाण में मिलूं। हाकिम ख़ान तूं थी गालो उतां किथे वक़्तु गुज़ारण खां सुठो आहे त सभिनी हमराहनि खे ॻोठ जे ॿाहिरां बीहारे छॾ। असांजा दुश्मन वॾा शैतान आहिनि। उन्हनि मां कंहिं बि क़िस्म जी का बि रहम जी उमेद न रखो। हू कंहिं वक़्तु बि हमिलो करे सघनि था। हमरा मानी खाइण आया आहिनि बाबा साईं। हाणे हिन खे ॿाहिरि मोकिलिया पियो। तव्हांखे जंहिं बि माण्हू में शक पवे उनखे ॻोठ में दाख़िल थियणु न ॾिजो। उनखां पहिरियां पुछिजो केरु आहे, किथां जो आहे ऐं कहिड़े कम सां हिते आयो आहे। ईअं ई कंदा आहियूं बाबा साईं। हर माण्हू जी तलाशी वठी पोइ ॻोठ में दाख़िल थियण ॾींदो बाबा साईं। बाबा नुक़सान खां बचण लाइ एहतियात करणु तमामु लाज़मी आहे।
बाबा तव्हां बेफ़िक्र थी रहो, असांजी हर माण्हू ते नज़र आहे। चलो हाणे मां वञा थो, पर ॻाल्हि ॿुध, का बि लापरवाही न कजांइ। का बि लापरवाही न थींदी बाबा भाई। ठीकु आहे। हाकिम खान, तव्हां त धोखे ॾियण जा माहिर आहियो, पोइ तव्हांजी ज़बान ते कीअं एतबार कजे? जेकॾहिं मां धोखो कयां त हिन वक़्त ताईं मुंहिंजो धोखो ज़ाहिर थी पवे हा, पर ईअं न थियो। तव्हांजी दुश्मनीअ जी ॿरियल बाहि में असां पंहिंजो पलव साड़ायूं पिया, जेको तव्हांखे नज़र न पियो अचे। हाकिम खान, जेके तव्हां हथियार खयां आहिनि पंहिंजे बचाव लाइ, असां सां वफ़ादारी करण लाइ न। कमाल खान, मां जेकॾहिं चाहियां हा त गफ़ार खान सां ठाव करे सघां पियो, पर मां ईअं न कयो। हाकिम खान, सभ खां पहिरियां त तव्हां असां सां इहो वाइदो कयो, हाणे असां सां धोखो न कंदव ऐं असां सां भरपूर साथ ॾींदव। जॾहिं ॿिन्हिनि जो दुश्मन हिकु ई आहे त पोइ मां तव्हां सां धोखो कीअं कंदुसि? जेकॾहिं ॿीहर सभ सां हथ मिलायूं त छा तूं मुंहिंजे नामरा खे बस करे छॾींदे? जॾहिं असांखे हिकु थियणो आहे त पोइ हर ॻाल्हि विसारणी पवंदी। पहिरियां त तव्हां पंहिंजी वफ़ादारियुनि जो वाइदो कयो त हाणे खां पोइ तव्हांजे तरफ़ां को बि धोखो न थींदो। हर कमु पोइ कयो वेंदो, उन में सभिनी जी सलाह शामिल हूंदी। ठीकु आहे ओठा, मां तव्हां सां वाइदो थो कयां। पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहिजो हाकिम खान। हाणे असां जेको बि क़दम खणंदासीं हिक ॿिए सां सलाह करे पोइ खणंदासीं। हाणे तूं ॿुधाए त हाकिम खान ते एतबार कयूं या न? कालो जंहिं हाकिम खान जे माण्हुनि खे क़ैद में रखियो आहे, उन्हनि खे मारण जो इरादो आहे या छॾण जो? उन जे बारे में अञा ताईं को बि फ़ैसिलो न आहे कयो। उनखे मारे छॾियो, पोइ छो ज़िंदा हुनखे रखी वेठा आहियो? वॾो साईं ना खून वहण नथो चाहे। हाकिम खान वारनि असांजा घणा माण्हू मारिया आहिनि, उन्हनि केतिरो ना हक़ रतवायो आहिनि। उन्हनि में ऐं साईं में फ़र्क़ु आहे। पर बसि हाणे बसि छॾियो इन ॻाल्हियुनि खे, ॿाहिरि हलो ऐं पंहिंजी जाइ संभालियो। मां त चवां थो हाणे ओ ताक़त ते हलणु घुरिजे। तो मथां असां आख़िरी चकर भरोसो कयूं था। हाकिम खान, धोखो न कयो आहे, न ई मां धोखो कंदुसि। अॻे चकर बि तव्हांखे वहम थी पियो त मां तव्हांखे गफ़ार खान जे हवाले कयां थो। इन ई करे तव्हां मूं मथां शक करणु शुरू कयो। अॻिन ॻाल्हियुनि खे तव्हां बि दरगुज़र कयो, असां बि दरगुज़र कयो। दुश्मन जॾहिं हिकु आहे त पोइ असां में इख़्तिलाफ़ात छो? अॻियां कहिड़ो क़दम खणणो आहे उहा सलाह हली ओ ताक़त ते कयूं था। अचो मूं सां। वठो हिन, वठी हलो। ॾिसो बी यार बी छा आहे? असल में इहो आहे, मां शादी थो कयां, मुंहिंजी मदद कराईंदे? तव्हां शादी जे आसिरे में मूंखे फुरे कंगाल करे छॾियो आहे। मूं शादी कई, हाणे सही हिन जी मदद कयां? ॾिसो, मां वाइदो थो कयां, पहिरियां मां शादी कयां, पोइ मां तुंहिंजी शादी अदी सां कराईंदुसि। अहिड़ो पादर बूथ वारो वणंदो साईं, ॿीहर तूं मूंखे बेवकूफ़ बनाइण जी कोशिशि कई त? अरे रे, मां कुतो खां टिजां थो रही थो जो ईअं धमकियूं थो ॾी। हल हाणे हल, लाया न पुठी तां खाल। तूं मुंहिंजी खाल लाईंदे? हाँ हाँ कादरू जमाल वठोसि। बचाओ बचाओ बचाओ। अॼु लाइ काफ़ी अथऊं। हिननि मूंखे ॾाढो कुटियो आहे। जेसीं ताईं मां हिननि खे नंबरवार कोल कुटींदुसि, तेसीं ताईं मूंखे सुकून न ईंदो। यार अहमद, वारिस जो नंबर बंदि मिले थो। लाइट हले काथे थी जो मोबाइल चार्ज थी? ईअं थिए त बहितर आहे यार, कंहिं मुसीबत में न अची वञे। जेकॾहिं चवी त पोइ उन तरफ़ हलूं। न ॼाण त हू अलाए किथे हूंदो ऐं अलाए कहिड़े रस्ते सां ईंदो, ऐं असां उनजे पोयां किथे रुलंदासीं। हा, जेकॾहिं वारिस जो नंबर लॻी वञे हा न, त पोइ हुन सां राब्तो करे होॾां निकिरी हलूं। जेका तव्हांजी सलाह रब न, मां तव्हां सां गॾु आहियां। यार अहमद चए पियो त मां राति ताईं मोटी ईंदुसि, पोइ छो न अॼु राति हिते ई मुंहिंजो इंतज़ारु कयो। कमदार, हिननि खे कमरे में बंदि करे छॾ। हाज़ुर बाबा साईं।
बाबा साईं, मां हिननि खे आगाह कयो आहे पंहिंजे भाउ जे बदिले में, पर हिननि खे मारणो नाहे ऐं न ई इन्हनि मां हथ कढणो आहे। इन बारे में गॾु वेही फ़ैसिलो कंदासीं। फ़िलहालु हलो ॿार, आई ॿार हली मोर्चा संभालियो। जेकॾहिं इहा ॻाल्हि गफ़ार ख़ान ताईं पहुती न त हू हिते तूफ़ान बणिजी पहुचंदो। ठीकु आहे बाबा साईं। बख्शो, तूं पंहिंजी ग़लती जी आज़म खान खां माफ़ी वठ। हाज़ुर बाबा साईं। मूंखे माफ़ कयो बाबा साईं। गद्दार खे मां माफ़ न कंदो। तोखे कमाल खान जे करे ज़िंदगी बच कयां थो। आकिब खान, अॻिते जी छा प्लानिंग निकाहे? उठा हींअर तव्हां बि फ्रेश थियो ऐं मां बि फ्रेश थिया। राति जो गॾु वेही मानी खाई ऐं पोइ सोचींदासीं अॻियों असांखे कहिड़ो क़दम करणु घुरिजे। हाणे असां जेको बि क़दम खणंदासीं अहिड़ो खणंदासीं जो गफ़ार ख़ान जी दिलि दहिलजी वेंदी, जीअं हुनखे बि ख़बर पए त असां सभु मैदान ते अची विया आहियूं। ईअं ई थींदो कमाल खान, तूं रुगो मुतमइन न। सौट थोरो सोच त सही, अहिड़ा बेवकूफ़ पाण जी ॿिए हंधि मिलंदा? ना सौट, अहिड़ा बेवकूफ़ असांखे दुनिया में ॻोल्हण सां ई न मिलंदा। जेको असांखे पंहिंजो पाण मिली विया। ही रुगो न घर जो कमु कंदा पर घर जो ख़र्च बि हलाईंदा। सौट, असां हिन चेरनि खे बेवकूफ़ कयूं पिया, पर जेकॾहिं इहे सम्झी विया त पोइ। सोट, हिते बेवकूफ़नि जी खोट न आहे। जेकॾहिं ही भॼी विया त वरी ॿिया अची वेंदा। तूं सही सही ॿुधा, तूं हिननि मां कंहिंसां शादी करण थी चाहें? सोट, इहो सवाल सुलझणीअ खां न कर, तूं रुगो तमाशो वेही ॾिस। मां हिननि बांदरनि खे कीअं थी आङुरियुनि ते नचाईंदी रहां, तूं रुगो इहो ॾिसंदो रहो। सभिनी परेशानियुनि खां असांजी जान आज़ाद आहे, तूं रुगो हिननि खे बेवकूफ़ बणंदी रह। सोट, ही टई मूंसां शादी करण था चाहिनि, पर मां इहो ॾिसण थी चाहियां त हिन टिनि मां केरु तो मूंखे वधीक प्यार करे। मूंखे बाक़ी ज़िंदगी ख़ुशि रखे सघे थो, मां उन सां ई शादी करण थी चाहियां। मुआवर खे चयो हो त अव्हां हितां निकिरी वञो। ईश्वर, हिनजी करे अव्हां त आसान पइजी विया आहे। मुंहिंजी भेण वारिस जो मौला वारिस आहे। तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी। हाणे जे मौत बि आयो त फ़ख़ुर सां मरंदुसि। जेकॾहिं मां तोखे छॾे हलियो वञा त सॼी ज़िंदगी मुंहिंजो कंध शर्म खां झुकियल हुजे हा। अदा कंहिंखे का बि ख़बर न पवे हा त को तूं मूंखे छॾे भरी निकितो आहीं, पर शर्मसारी छा जी? खणी जो मां दुनिया वारनि खां पंहिंजी बुज़दिली लिकाए वञा हा, पर मुंहिंजो ज़मीर मूंखां सवाल न करे हा। हिकु मासूम न्याणी खे मौत जे मुंहं में ॾेई पाण खे उतां बचाए ज़िंदा निकिरी वञा हा। छा मां रही सघां हा? या शर्मसारी खां पंहिंजो पाण खे गोली हणी मारे छॾियां हा? पर मां पाण खे कीअं माफ़ कंदसि? मूं तुंहिंजी ज़िंदगी सूरनि में विझी छॾी। जेकॾहिं मां तोखे न मिला हा त तूं ज़ालमनि खां निकिरी वञी हा, आज़ाद थी वञी हा। जेकर तूं हुननि वटि पातो आई त मुंहिंजे करे, पर मां पाण खे कीअं माफ़ कयां? ॿुधाए, कीअं माफ़ कयां? छा तुंहिंजो सको भाउ तोखे इन हाल में ॾिसी छॾे वञी हा त तुंहिंजी दिलि रंजीदा कोन थिए हा? इन में तुंहिंजो को बि ॾोह न आहे। बसि मुंहिंजी गैरत इहो गवारा न कयो त मां तोखे अकेलो छॾे वञा। यार पुट, वारिस न आहे। ओए छा सलाह थी रबन? सुबुह जो रहे सां सलाह करे पोइ असां ॿई वारिस तरफ़ निकिरी हलंदासीं। थी सघे थो सुबुह जो वारिस पहुची वञे, पर यार वारिस जो नंबर अञा ताईं बंदि आहे। तूं ई ॿुधा त छा एॾी लापरवाही थी सघे थी? ख़ुदा कंदो काई मुसीबत में न हूंदो, तूं अॼु परेशान न थी। मां त यार हारिस लाइ दुआऊं कयां थो, करे त हू ख़ैर सां मोटी अचे। हाणे ॿुधा वारिस जी मीरा जो छा कयो? उहे ॿई मुंहिंजा शिकार थियल आहिनि। उन्हनि ॿिन्हिनि सां तव्हांजो को बि वास्तो न वञे। हाकिम खान मूंखे इहो ॿुधायो त हिन ॻोठ जी चंग मुड़सी जी पग कंहिंजे मथां रखियल आहे? तव्हांजे मथां या हिन जे मथां? उठा ज़बान सवारे ॻाल्हाए। तो में तेरी हिम्मत किथां आई आहे?
इस आउटम खाने से सामने तो गलाई निकल बाय उठा इन जी दिल में न कजा इन जो भाउ गफ़ार खान वटि क़ैद आहे ही राति ॾींहुं भाउ जे छॾाइण लाइ तयारु आहे त कंहिं अहिड़े माण्हूअ खे अगवाह करे अचां जे गफ़ार खान मुंहिंजे भाउ मां हथु कढे इन करे थोरो आपे खां ॿाहिरि आहे असां वारिस ऐं छोकिरी मीरा जे करे रबनि खे ब्लैकमेल करे गफ़ार खान जो सिर खणाए सघूं था पोइ तव्हां हिकिड़े मामूली माण्हू जे भाउ खे बचाइण लाइ उनखे हथ था मथो हाकिम खान हाणे जेकॾहिं मोहब जो भाउ मरे थो त पोइ मरंदेसि कमीनो कंहिं चाहे जो मुंहिंजे भाउ खे मारण चाहे उन खां पहिरियों मां हिन खे इते मारींदुसि रबन तूं पंहिंजी मीरा खे विसारे छॾियो आहे हीअ मीरा लाइ मोहबत ख़तम थी वई आहे तॾहिं त तूं मीरा खे ॻोल्हण छॾे ॾिनो आहे न ॼाण त हीउ घर छॾे वञण खां पोइ मूं मथां छा पई गुज़रे जेकर तोखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो हुजे हा न त तूं हिकु पल बि न आराम करी हा न वरी तुंहिंजी अखियुनि में निंड हुजे हा निंड त कॾहिं जो मोकिलाए आई आहे मीरा छा तोखे हिन अखियुनि में निंड नज़र अचे थी ही अखियूं त हर वक़्तु मीरा तुंहिंजी राह तकींदियूं रहंदियूं जेकर इन्हनि अखियुनि खे मुंहिंजो इंतज़ारु आहे त चओ हिननि अखियुनि खे त मूंखे ॻोल्हे लहनि किथे मां तोखां राति जी तारीख़ी में गुम त न थी वई आहियां चओ हिननि अखियुनि खे त मूंखे ॻोल्हे लहनि मूंखे चओ रबन चओ हिननि अखियुनि खे त मूंखे ॻोल्हे लहनि मीरा मीरा ॾाढी कोशिशि कयां त तोखे ॻोल्हण जी पर उहे अखियूं किथां आणियां उहे अखियूं जिन अखियुनि में मुंहिंजी मीरा नज़र अचे रबन ओ रबन रबन जी अम्मा मां अब कैसा पियो ॻाल्हाई पंहिंजी अकेलाई सां ॻाल्हायां ऐं पंहिंजी मीरा खे यादि कयां अम्मा मीरा हाणे मूंखे तव्हां खां यादि करे हले मां पंहिंजी मीरा सां जल्दी वञी मिलंदुसि मूंखे अंदाज़ो हो त तूं वाइदो वफ़ा कॾहिं बि कोन कंदे मूं तोखे ज़िंदगी ॾिनी ऐं तूं मुंहिंजी मौत जो घोरो आहीं मूं सिर्फ़ु तोसां वाइदो कयो रबनि खे मिलाइण जो तूं वञी रबनि सां उते मिली या रबनि अची तोसां हिते मिले ॻाल्हि साॻी आहे जे तूं वाइदो निभाइण चाहीं थो ऐं सम्झी थो त मां तुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे त हितां वारिस खे वञण ॾे इहो शर्त मूंखे क़बूल न आहे तूं क़बूल करी या न करी सघो हाकिम खान ऐं कमाल खान तोखे हितां कॾहिं बि वञण न ॾींदा मां उन्हनि खे केतिरी बि मिंथा छो न कयां पर हाणे तुंहिंजो लाश हितां हुई मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ तोखे मिंथ कोन कंदुसि सौट बसि रुगो एतिरो चवंदुसि त तव्हांजी दुश्मनीअ सां मर्दनि सां आहे पोइ इन दुश्मनी में हिकु औरत खे विच में छो आंदो पियो वञे मीरा खे आज़ादु करे छॾियो जेकॾहिं हिते मुंहिंजा फ़ैसिला हलनि था सौट त मां तव्हां ॿिन्ही खे आज़ादु करे छॾियां पर हिते फ़ैसिला हाकिम खान ऐं कमाल खान जा हलनि पिया पोइ मां तोते ज़ोर कोन रखंदुसि असांखे छॾाए पंहिंजूं हमदर्दी ॾेखारण जी कोशिशि न कर मां तव्हांखे पंहिंजूं हमदर्दियूं ॾेखारण कोन आयो आहियां मां तव्हांखे सिर्फ़ु इहो ॿुधाइण आयो आहियां त सुभाणे तव्हां ॿिन्ही खे मारियो वेंदो
ही गिठ जी आहे ढूंढ मथां वरिया आहिनि पर मां ईअं थियण कोन ॾींदुसि शमो। बाबा होश कर फ़ैसिलो उहो ई थींदो जेको रेस हाकिम ख़ान कंदो। हिते न ओठे जी हल्दी न कमाल ख़ान जी। फ़ैसिलो हिते कंहिंजो हले थो कंहिंजो नथो हले, उन सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। मूं जेकॾहिं उन्हनि खे अगवा कयो आहे त अता वलू खे छॾाइण ख़ातिर, हाणे जेकॾहिं अता मारियोसि त तूं छा थो सम्झी ओठो ऐं कमाल ख़ान पची वेंदा। तुंहिंजो त दिमाग़ ख़राब थियो आहे। असांजो दुश्मन रेस गफ़ार ख़ान आहे। शमू तोखे ख़बर आहे त मां हिन दुश्मनी जे विच में अचण ई न पियो चाहियां। अदा वलू रईस हाकिम ख़ान खे जवाबु न ॾिसी वियो ऐं विच में काहे पियो। हाणे रईस हाकिम ख़ान जो बि फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे ॻोठ वारनि जो भलो सोचे। उन खां पोइ ओठे कमाल ख़ान जी मदद करे असां कोन थारो, पर जे पंहिंजे ॻोठ वारनि खे माराए उन ज़ालिमनि जी मदद कंदो त पोइ हर ॻोठ वारो रईस हाकिम ख़ान खां बाग़ी थींदो। मोहब तूं होश न विना, असां रेस सां ॻाल्हायूं था, तूं परेशान न थी। शंभू मुंहिंजो भाउ मूंखे ज़िंदा घुरिजे। जेकॾहिं मुंहिंजी भाउ खे कुझु बि थियो त हितां ज़िंदा वापसि केरु बि न वेंदो। कमाल ख़ान बख्शू ऐं गोअर खे बिहारण जे हिते को बि मक़सदु कोन्हे। इन्हनि खे चओ त वञी हाकिम ख़ान जे माण्हुनि मथां नज़र रखनि। उठा तूं छा थो सम्झी त हाकिम ख़ान असां सां अञा धोखो कंदो? खणी जे असां सां हू धोखो न कनि, पर इहा त ख़बर पवंदी त हू अॻिते छा करण वारा आहिनि। गौर उठे छा चयो? ठीकु आहे कमाल ख़ान, मां कोशिशि कयां थो हाकिम ख़ान जे माण्हुनि जे वेझो थियण जी। ख़ासि करे तूं मोहिब जूं हमदर्दियूं हासिल करण जी कोशिशि कर। मोहिब एतिरो जल्दी असां मथां भरवसो कोन कंदो। तव्हांखे उन्हनि जो भरवसो हासिल करणो ई पवंदो। कोशिशि कयूं था। तव्हां ॿई वञी हाणे पंहिंजो कमु कयो ऐं असांखे अकेलो छॾे ॾियो। वञो। ठीकु आहे हलिया बसि। उठा तो छा सोचियो आहे? मां चाहियां थो त अॼु शाम जो वञी गफ़ार ख़ान सां मिली अचां। उठा तोखे ॾिसंदा न त गोली हणण में तोखे देरि ई कोन कंदा। गफ़ार ख़ान एतिरो बि ज़ालिम कोन्हे जो मुंहिंजे खून करण में हू पंहिंजूं ॿ जानूं क़ुर्बान करे छॾींदो। पहिरियां त हू कोशिशि कंदो वारिस ऐं छोकिरी खे मोटाइण जी। तूं हुते वञी अदा सां छा ॻाल्हाईंदे? जेको मूं सोचे रखियो आहे मां उहो ई ॻाल्हाईंदुसि। उन लाइ हाकिम ख़ान सां सलाह करणु लाज़मी आहे। वारसो उहे ॾींहं यादि कर जो पंहिंजे ॻोठ में मुंहिंजे ई तीरणी ऐं ॻोठ मां वापसि कयो हो। ऐं तव्हांखे मां बार बार चवंदो रहियुसि त हाकिम ख़ान जे कहर खां बचो, पर हाकिम ख़ान जी तव्हां हिकु बि न ॿुधी। हाणे ॿुधाए त तोखे कहिड़ी सज़ा ॾियां? मूंखे तुंहिंजी हर सज़ा क़बूल आहे हाकिम ख़ान, पर असां मर्दनि जे विच में हिन औरत जो छा वञे? हिन खे वञणु ॾियो। हिन वक़्तु ही मूं वटि महिमान आहे ऐं मां हिन मथां को बि ॾाढ नथो कयां। जेकॾहिं हिन मथां मां को बि ज़ुल्म कयां त पोइ मूंखे मयार ॾिसो। हाकिम ख़ान तव्हां हिन खे वञण जी वाट छो नथा ॾियो? मां सिर्फ़ु ॿुधाइण थो चाहियां गफ़ार ख़ान खे त हू ॻोठ जी औरतुनि जी हिफ़ाज़त नथा करे सघनि ऐं हलिया हिन हाकिम ख़ान सां दुश्मनी करणु। हीअ त तव्हांजा नंग असां बि जेकॾहिं रेस हाकिम ख़ान जे किरोध खे हवा ॾियण जी कोशिशि कई, हिते जो हिते जली राख जो ढेर बणिजी वेंदे। संभाले पंहिंजा नंग बोलंदा सघो भई हलिया रेस हाकिम ख़ान जा नंग कढणु। हाणे तव्हांखे ख़बर पई न तव्हांजी दुश्मनी कंहिंसां आहे? हा इहा बि ख़बर पई। इहो तुंहिंजो भौतार ना मर्द आहे जेको औरतुनि जो सहारो थो वठे। मरंदे मरंदे निभागा पंहिंजी ज़बान खे काबू में रख, न त वक़्त खां पहिरियों ई पूरो थी वेंदे। वक़्त खां पहिरियां ई पूरो थी। मां वारिस आहियां,
वारिस जो मौला वारिस आहे रुगो मूंखे हितां निकिरण ॾियो पोइ तव्हांखे ॾिसंदुसि सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।